अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक जो स्टो जारी है। तव्हां सां रातुदरो मां ख़बर शेयर कंदा हलूं। रातुदरो में मुसलसल तेज़ बरसात पवण सबबि शहर समेत आसपास जे इलाइक़नि जा रोड रस्ता ऐं गिटियूं पाणी में बुॾी विया। स्कार्प कॉलोनी जे मेन बाउंड्री वारी भित करण सबबि रोड चौक पाणी घरनि में काहे पियो। रहवासी सख़्तु परेशान। बिजली जो निज़ाम भी धरम भरम। शहर जो पाणी निकाल न थी सघियो। म्यूनिसिपल अमलो गायब। रातोदरो ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि में मुसलसल तेज़ बरसात पवण सबबि शहर जे मेन गेटनि, रोडनि, रस्तनि ऐं चौराहनि, म्यूनिसिपल रोड, चप्पल बाज़ार, किरियाना बाज़ार, सोल कोर्ट, पुलिस स्टेशन रोड, अमरोटी चौक, चांदनी चौक, स्कार्प रोड, जेकमबाद रोड, शिकारपुर रोड, स्कार्प कॉलोनी समेत घरनि ऐं दुकाननि में बरसात जो पाणी काहे पियो, जंहिंजो हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया तरफ़ां को बि नोटिस न वरितो वियो, जंहिंजे करे ग़रीब मिसकिन पोरत माण्हू तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे शहर वासियुनि चयो त म्यूनिसिपल इंतिज़ामिया जे मुसलसल ग़लति पॉलिसियुनि सबबि शहर जो ॾिनल सिस्टम मुकमल तौरु नाकारा थी वियो आहे। इन्हनि चयो त म्यूनिसिपल जे माहवार करोड़नि रुपयनि हुजण बावजूदु को बि कमु सही तरीक़े सां न थियो ऐं बजट मुबीना करप्शन जे वर चढ़ी वई। म्यूनिसिपल में केतिरा ई वाइट कॉलर माण्हू भर्ती कया विया आहिनि, जेके कमकार करण बदिरां घर वेठे पगारूं खणनि था, जंहिंजे करे सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर न आहे। इन्हनि CM सिंध एंटी करप्शन नैब चेयरमैन ऐं ॿियनि वास्तेदार इदारनि खे अपील कंदे चयो त करप्शन कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे कानून जी कटारी में आंदो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।